सुमेर साहब जी ह्यूमन राइट्स की असीं ॻाल्हि कंदा आहियूं ऐं खोड़ सारा सवाल ज़हन में अची वेंदा आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कराची खे हाईलाइट ई छो कयूं पिया असीं, सिंध जा ॿिया बि इलाइक़ा आहिनि, उते बि ह्यूमन राइट्स ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे ऐं वकील जेतिरो सुठो ॿुधाए सघे थो, ॻाल्हाए सघे थो, ओतिरो मां सम्झां थी त कोई नथो ॻाल्हाए सघे। तव्हां पहिरियां खां ई जेको बहितरीनु इंट्रोडक्शन कराए छॾियो ह्यूमन राइट्स जो, वर्ल्ड राइट्स जो, बर्ड्स राइट्स जो, फॉरेस्ट राइट्स जो, बेसिकली इहा हूंदी आहे अवेयरनेस। जी अवेयरनेस असांखे शुरू खां असांजे करिकुलम में जेका बदकिस्मती आहे, असांखे करिकुलम में राइट्स पढ़ाया वञनि। असांजो मुद्दो आहे त सिर्फ़ु वकील खे छो ख़बर हुजे त कॉन्स्टिट्यूशन जा जेके राइट आहिनि, फंडामेंटल राइट्स आहिनि, ह्यूमन राइट्स आहिनि, जी ॿाहिरियनि कहिड़े बि जेके बि सुधरियल समाज हूंदा आहिनि उन्हनि में कॉन्स्टिट्यूशन उन्हनि खे पढ़ायो वेंदो आहे, उन्हनि जा राइट्स उन्हनि खे ख़बर हूंदा आहिनि। न्याणीअ खे पंहिंजी शादीअ जी एज ख़बर हूंदी आहे, जी उते जे फ्रीडम ऑफ स्पीच हुनखे ख़बर हूंदी आहे, फ्रीडम ऑफ विल हुनखे ख़बर हूंदी आहे, फ्रीडम ऑफ असेंबली हुनखे ख़बर हूंदी आहे, फ्रीडम ऑफ एवरीथिंग हुनखे ख़बर हूंदी आहे। पर असां वटि थिए ईअं थो त असांखे उनखां अनअवेयर रखियो थो वञे। पोइ हिकिड़ो तबिको आहे सिर्फ़ु ख़बर उनखे आहे, जीअं लॉज़ बि आम माण्हू खे ख़बर न आहे, पोइ पुलिस खे सिर्फ़ु 2-3 लॉ ख़बर आहिनि जेके माण्हुनि खे ब्लैकमेल कनि था, न उन्हनि खे ख़बर आहे, रिमांड जी ख़बर न आहे, उन्हनि खे प्रोड्यूस करिणो हूंदो आहे 24 कलाकनि जे अंदरि, त आम माण्हू खे इहा ख़बर ई न आहे। पोइ हू उनखे कस्टडी में रखंदा आहिनि, इलीगल कस्टडी में रखंदा आहिनि, पोइ वकील करे। बेसिकली इहो स्टेट जो कमु हूंदो आहे, रियासत जो कमु हूंदो आहे अवेयरनेस ॾियणु थ्रू मीडियम्स। तव्हां जी हिते ॻाल्हि ही मीडियम्स आहिनि, त आम माण्हू खे राइट्स जी ख़बर ॾियणु किथां हुनखे किताब ॿार खे खां शुरू खां ॿुधाइजे त बाबा तोखे फ्रीडम ऑफ स्पीच आहे, तोखे आज़ादी ॻाल्हाइण जो हक़ु आहे, तोखे पंहिंजो डाइसेंट जो, तोखे पंहिंजी डिसेंट व्यू रखण जो हक़ु आहे, तोखे शादी करण जो हक़ु आहे, तोखे किथे बि शादी करण जो हक़ु आहे, तुंहिंजो केरु बि तो ते पंहिंजी जेका मर्ज़ी आहे मुसलत नथो करे सघे। इवन टू केस विढ़ण जो बि पंहिंजो हक़ु आहे, उते वकील करण जी बि ज़रूरत न आहे। जी जी उते त लिखियलु आहे तव्हां इन पर्सन जेका आहे, तव्हांखे जेको मसइलो आहे तव्हां वञी बीह रहो। असांखे त वकील जी बि उते पोइ ज़रूरत पइजी थी वञे, छाजे करे ख़बर ई कोन्हे। त इहे असांजा फ्लॉज़ आहिनि, शुरू खां ई थी था वञनि। तव्हां ॻाल्हि कई जेका त हिते पाणीअ जो बि, फॉरेस्ट जो, मां तव्हांखे लिटरली ॿुधायां त ह्यूमन राइट्स जूं ॻाल्हियूं या असां UN चार्टर 1947-48 जी ॻाल्हि आहे, पर बेसिक असां ॾिसूं ई कोन था त ही 2000 साल पहिरियां ईरान जे बादशाह साइरस में इहे कानून आहिनि। असांजी हिन सिविलाइज़ेशन में अशोका चंद्रगुप्ता खां पोइ अशोका बादशाह मां ॿुधो हूंदो, हिन ई सिविलाइज़ेशन में 200 BC में, माना BC माना ईसा खां 200 साल पहिरियां अशोका बर्ड्स जा राइट्स थो रखे। अशोका चए थो त कंहिं बि जानवर खे मारणु अलो न आहे, अशोका चए थो त कंहिं वण कटणु अलो न आहे, अशोका चवे थो त फॉरेस्ट कटणु अलो न आहे। अशोका पंहिंजे वेदर जो ख़्यालु थो रखे ऐं कुझु ॾींहं मख़सूस रखे थो, कुझु ॾींहं नॉन किलिंग्स ऑफ एनिमल, उन्हनि ॾींहंनि ते नॉन किलिंग थींदी कंहिं बि एनिमल जी, नंबर 1। कुझु ॾींहं मख़सूस आहिनि त नॉन किलिंग ऑफ फिशिस, माना तव्हां ॾिसो समुंड में, पोइ हीअ तव्हां ॾिसो न त तव्हां हिननि खे ज़रूरी हूंदी आहे, नेचुरली हिननि असांजे समुंड खे, दरिया खे, पाणीअ खे रेस्ट जी ज़रूरत हूंदी। जी 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 हीअ जेको तव्हां क्वारंटाइन ॾिठो, हिन में ॾिठो, असांजे कोविड में ॾिसो था, पूरो सिस्टम रेस्ट जी ज़रूरत हूंदी आहे। 200 माना 2000 साल पहिरियां हिकिड़ो माण्हू, पत्थरनि जा राइट्स आहिनि, माण्हुनि जा राइट्स आहिनि, वुमेन राइट्स आहिनि, जी जी उनजो जेको ॾाढो आहे, जेको चंद्रगुप्ता जेको उन खां बि पहिरियां जो आहे, उहो वुमन राइट्स खे थो ॾिए त वुमन जा बि राइट्स आहिनि, उन जा किथे शादी जा हक़ आहिनि, किथे करणु घुरनि। 2000 साल पहिरियां असांखे अॼु ॾींहं ताईं वुमन राइट्स जी ख़बर न आहे।